असां तमामु घणो कुझु सिखियायूं था। कबीर जो हिकिड़ो शेर आहे, शायरी ते पहिरीं अचां थो, मौक़ो मिलियो आहे जीअं माइक जो, त हाणे थोरो वरी कबीर जो हिकिड़ो शेर आहे, हुनजो थोरी तव्हांखे वज़ाहत ॿुधायां थो। हिकिड़ो शख़्स हुयो, हुनखे के पारस हीरो मिलियो। पारस हीरो तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, त उहो जेको लोह खे जेको आहे उहो सोन करे छॾींदो आहे। ऐं हुनखे पारस हीरो जी मिलियो त हुनखे चयईं त तव्हां वटि 10 मिंट आहिनि, 10 मिंटनि में तव्हां जेको बि सोन करिणो आहे उहो करे वठो। हुन छा कयो, हिकिड़े लोह जे दुकान ते वियो, त हुनखां पुछियईं त लोह घणे किलो आहे? हुनजो 300 रुपया। चई थोरो घटि कर। हुनजो भाउ घटि कोन थींदो, 300 रुपया किलो आहे। ईअं करे वरी उहो बहस करे अॻे ॿिए दुकान ते वियो, उते जी वियो त उते हुन चयो त लोह जेको आहे 350 रुपया किलो आहे। हुनजो पोइ दुकान वारे जेको आहे उहो 300 रुपया किलो पे ॾिनो, तव्हां 350। हुन में बहस में जेको आहे हुनजो टाइम जेको आहे उहो गुज़री वञे थो। जेके असांजा स्टूडेंट हितां निकिरी चुका आहिनि, जेके पंहिंजी मंज़िल माणे चुका आहिनि, उन्हनि त भलो कयो आहे, पर जेके मौजूदु आहिनि उन्हनि खे आउं चवां थो त हुन कबीर जे शेर वांगुरु त ही तव्हां वटि वक़्तु आहे, हिन पारस खे जेको आहे उहो सम्झण जी कोशिशि कयो। त कबीर चए थो त सुञा सही पर सम्झा नहीं, सुञा सही पर सम्झा नहीं। हुनखे ॿुधायो त वियो त सोन जेको आहे तोखे जेतिरो सोन करिणो आहे उहो करे वठि। असांजा काफ़ी अहिड़ा स्टूडेंट जेके साईं जो नालो वठी, नालो ॿुधी ॿियनि जॻह ॿियनि ज़िलनि मां बि अचनि था, पर उहे हिते अची जेकॾहिं पंहिंजी मस्तियुनि में मदहोश थी था वञनि, त उहो वक़्तु जेको आहे उहो विञायो छॾीनि। त हीअ उन्हनि जे लाइ आहे त सुञा सही पर सम्झा नहीं, मिटिया न मनंदा मोह, पारस लॻ पहुता पर रहिया लोह दा लोह। त उहे छोकिरा जेके मदहोश थी था वञनि, उहे पारस ताईं पहुचनि था, पर सोन नथा थियनि, उहे लोह जा लोह थियनि था। जेके सम्झनि था उहे पारस थियनि था। हाणे तव्हांखे हिकिड़ी शाइरी जेका डिमांड थी आहे, मां चाहियां थो मूंॾे मता तूं अची, मां चाहियां थो मूंॾे मता तूं अची, खोड़ शामनि जूं ॿाहूं अकेलियूं छॾे, खोड़ शामनि जूं ॿाहूं अकेलियूं छॾे, ॿार पंहिंजे हीअं जे मथां को रखी ओ जान